सिविल अस्पताल सजावल में कायम थैलेसमिया सेंटर 1 साल अॻु इफ्तिताह थियण बावजूद फ़ाल नथी सघियो। मरीज़ परेशान। सजावल ज़िले में थैलेसमिया में मुब्तला 400 खां मथे ॿारनि खे रत चाढ़ण लाइ सिहत खाते सजावल पारां निजी फलाई इदारे जी तावन सां सिविल अस्पताल सजावल में 1 साल अॻु थैलेसमिया सेंटर कायम कयो वियो हो, जंहिं जो अॻूणो डिप्टी कमिश्नर सजावल अब्दुल वाजिद शेख इफ्तिताह पिणु कयो हो। पर 1 साल गुज़रण बावजूद थैलेसमिया सेंटर अञा ताईं हिकु ॾींहुं बि न हली सघियो, जंहिं जो सबबु थैलेसमिया में मुब्तला ॿारनि जा वालिदैन पंहिंजे ॿारनि खे रत चाढ़ण लाइ शदीद महांगाई में कराची, हैदराबाद ऐं बदीन जो सफ़र करण ते मजबूर आहिनि। उन सिलसिले में थैलेसमिया में मुब्तला ॿारनि जे वालिदैन जो चवणु आहे त असां पंहिंजे ॿारनि खे रत चाढ़ण लाइ गाॾियुनि जा ॻाढ़ा किराया भरे ऐं सफ़र जूं तकलीफ़ूं सही कराची, हैदराबाद ऐं बदीन जो सफ़र करण ते मजबूर आहियूं। हिननि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते सजावल में थैलेसमिया सेंटर फ़ाल करे असांखे वधीक परेशानी खां निजात ॾियारी। थैलेसीमिया सेंटर तक़रीबन 11 महीना अॻु में इहो इफ्तिताह थियो हो। DC सजावल अॻूणो जेको वाजिद शेख हो हुन इफ्तिताह कयो। असांखे ख़ुशी थी त हीउ थैलेसीमिया सेंटर ते खुलियो आहे। असांजे ॿारनि खे हिते रिलीफ मिलंदो ऐं असीं जेको सो परे परे जेको सफ़र करियूं था उनखां असीं बची सघंदासीं। पर अफ़सोस सां चवणो थो पए त हीउ थैलेसीमिया सेंटर सिर्फ़ु इफ्तिताह थियो, अञा ताईं इन में का बि सहूलियतूं न मिलियूं आहिनि। ऐं असां जेको सो हैदराबाद, कराची, बदीन ऐं पंहिंजा ॿार जेको सो असीं हुते जेको इलाजु करण लाइ वठी वञूं ऐं असांखे ॾाढी तकलीफ़ थिए थी। छाजे करे त सुबुह सवेर उथणो पए थो, गाॾियुनि में जेको सो दर बदिराई थिए थी ऐं हुते असीं कॾहिं कॾहिं असीं टाइम ते नथा पहुची सघूं। असांखे ॾाढी मुश्किलात आहे। त असां बस वारनि खां इहो मुतालबो था करियूं त फौरी तौर ते हिन थैलेसीमिया सेंटर खे बहाल कयो वञे त जीअं असांखे परे परे सफ़र करण खां असीं बची सघूं ऐं असांखे जेको सो हुते इलाज जी सहूलियतूं मुयसर थी सघनि। जैसा कि आप यहाँ देख रहे हैं थैलेसीमिया सेंटर बना हुआ है, ये काफ़ी महीनों से गैर फ़ाल है। इसके बावजूद कि ज़िले सुजावल में 500 से ज़्यादा थैलेसीमिया के मरीज़ हैं, लेकिन थैलेसीमिया सेंटर जो कुछ महीने पहले यहाँ पे स्टार्ट होना शुरू हुआ था, उसकी कुछ मशीनरी भी आई थी जो हमारे पुराने DHO साहबान थे उनकी किसी NGO से, सिंध ब्लड बैंक है उसके ताउन के साथ कोई प्लान बना था, लेकिन अभी वो फ़ाल नहीं हो पाया। जो सिंध ब्लड ट्रांसफ्यूजन अथॉरिटी है उसके नुमाइंदे यहाँ आए भी थे कुछ रोज़ पहले, वो इसको फिज़िकली देख कर भी गए हैं। हम कोशिश कर रहे हैं कि ये फ़ाल हो जाए ताकि यहाँ के जो मकामी लोग हैं वो कराची ना जाएं, यहाँ उनको लोकल लेवल पे बेनिफिट हो, यहाँ पे ब्लड बैंक कायम हो जाए ताकि उन लोगों को जो हर 10-15 दिन बाद या महीने बाद जो उनको खून लग रहा है थैलेसीमिया के इलाज के लिए, उसमें उनकी मदद हो सके और उनका जो गैर ज़रूरी अखराजात हो रहे हैं जो आज की महंगाई के दौर में बहुत ज़्यादा परेशान करते हैं उससे बच सकें। वो सेंटर जो वो खुलियो ई सेंटर कोन, उन सबबु असांखे ॾाढी परेशानी। असांजे मरीज़ जेका बि आहिनि असांखे ॿाहिरि वञिणो थो पए, हैदराबाद कराची वञिणो थो पए, सफ़र करिणो थो पए ऐं ग़रीब मिसकिन माण्हू त ॿाहिरि अफोर्ड बि नथो करे सघे। पर असीं छा करियूं, असीं इहो चयूं था त हिते जेको थैलेसीमिया सेंटर आहे सजावल जो उहो खोलियो वञे।